अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे सचल सरमस्त। तो दोस्तों शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी असां शाइरी में खे असां तफ़सील सां ॾिठो ऐं मुख़्तलिफ़ पहलुनि जा असां कवर कयासीं। सो उन खां पोइ अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे सचल सरमस्त ऐं असां ॾिसंदासीं सचल सरमस्त जी शाइरी में असांखे कहिड़ा कहिड़ा पहलू मिलनि था ऐं सचल सरमस्त ते अगरि कोई असांखे सुवाल अची वञे थो त उनजा मुख़्तलिफ़ पहलू जे हवाले सां असांखे उनखे टैकल कंदासीं, कीअं असां उनखे अटेम्प्ट कंदासीं। तो दोस्तों सचल सरमस्त जी शाइरी माना मफ़हूम ऐं फ़नी लिहाज़ खां कंहिं बि तरह दुनिया जे वॾनि शाइरनि जी शाइरी खां घटि न आहे। संदसि शाइरीअ में ख़ासि ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जेका ॻाल्हि चई आहे उहा तमामु घणी बेबाकी ऐं बेखौफ़ थी चई आहे। त दोस्तों शाह लतीफ़ जी अगरि सचल सरमस्त जी अगरि तव्हां शाइरी पढ़ंदव त उन में तव्हांखे हिकिड़ो को बि ख़ौफ़, को बि डपु, भउ भोलो का बि शइ नज़र न ईंदी। उन्हनि जेका बि शइ चई आहे वॾे वाक़े चई आहे ऐं उन में उहो मीन्स जेके असांजे मुआशरे जूं हदूं आहिनि या जेके आहिनि उहे सभु माना उहे उन्हनि जी का बि परवाह न कई आहे। सो सचल सरमस्त बे उन सचल सरमस्त जी शाइरी में हाणे सूफ़ियाना असां शाइरी ॾिसूं। सचल सरमस्त बे उन राह जो राही आहे जंहिं ते शाह साहब, शाह इनायत ऐं शाह करीम हली चुका हुआ। शाह लतीफ़ पेशन गोई कई हुई त जेका कुनी असां चाढ़ी आहे इन जो ढकणु ही लाहींदो। तसवुफ़ जे नशे में ही एतिरो त मस्त थी वियो जो संदसि काफ़र हुजण जूं फ़तवाऊं बि जारी कयूं हुयूं। पर अहले तसवुफ़ पिरीं खे पसण लाइ रूहानी अमल मां गुज़रंदा आहिनि। इहा ॻाल्हि शाह लतीफ़ बि चई आहे पर ॾाढनि लिकल लफ़्ज़नि में। सचल सरमस्त इन ॻाल्हि खे वॾे वाक़े बयानु कंदे चयो आहे, उते कुफर न इस्लाम आहे सभिनी खे सलाम, कॾहिं ॾिसे कीन की इहो आराम बि आराम, मज़हब मूर न मञिया ऐं मुशरिक मंझि मदाम, क़ैद भञी ज़ाहिर थियां ऐं जारी पियां जाम, हादी साईं पाण सचो खे इश्क कयो इनाम। त दोस्तों अगरि इहो तव्हां शेयर ॾिसंदो इन में तव्हांखे हिकिड़ो मीन्स ख़ौफ़ जो एलिमेंट नज़र न ईंदो ऐं उन खां अलावा इन में वॾो हिकिड़ो बेबाक तव्हांखे हिकिड़ो सचल नज़र ईंदो ऐं जंहिंखे का बि जेको आहे उन दौर जे जेके बि हूंदा असांजा जेके मज़हबी पेशवा उन्हनि जी का बि परवाह न कई आहे। उन्हनि जेको पाण सोचियो आहे सम्झो आहे जेका शइ उन्हनि खे बहितर लॻी आहे उहा पंहिंजी शाइरीअ में उन्हनि पेश कयो आहे। सचल सरमस्त नज़रिया आहे वहदतुल वजूद जो ज़बरदस्त हामी हुयो। संदसि ख़्याल में हिन काइनात में सिर्फ़ु हिकु ई वजूद आहे। ही जेका वजूद जी कसरत नज़र अचे थी इहा असल में हिकु ई वजूद जा मुख़्तलिफ़ रूप आहिनि। पाण चए थो अलाह अलाह छो करी पाण ई अलाह ॼाण, सचो साईं हिकिड़ो न आहे शक गुमान। चए थो त अलाह अलाह छो थो करी, तूं पंहिंजे पाण में ई अलाह खे सुञाण, तूं पंहिंजे पाण में ई अलाह खे सम्झ त माना पंहिंजे अंदर में ई ख़ुदा खे परोड़। संदन चवण जो मक़सदु इहो आहे त ख़ुदा जी ही सॼी जेका तख़लीक़ आहे इहा ख़ुदा जो मज़र आहे। सचो साईं हिकिड़ो मीन्स ही सॼी जेको आहे काइनात जेको आहे उन जो बुनियादु माना उन खणी चइजे त उहो हिकु ई आहे, न आहे शक गुमान, इन में माना को बि गुमान न आहे। उहो माना वहदतुल वजूद जो उन्हनि जो पंहिंजो मीन्स उन्हनि जो हिकिड़ो रायो हो त ही सॼो काइनात जेको आहे हिकु ई वजूद जे चौगिर्द घुमे थी। सचल सरमस्त हुसैन बिन मंसूर हलाज खां तमामु घणो मुतासिर हो ऐं संदसि नज़रिए अनल हक़ खे तमामु घणो ॻायो अथसि। हुसैन बिन मंसूर हलाज खे हिकु दफ़े कंहिं चयो त तूं पैगम्बरी जी दावा थो करीं? मंसूर खेसि जवाबु ॾिनो, अफ़सोस, छो त तूं मुंहिंजो शान घटाई, ऐं त ख़ुदाई जी दावा थो करियां। सचल सरमस्त में पैरवी कंदे चवे थो त एझा कमु करिजे जंहिं विच आप अलाह बणिजे, मार नगारा अनल हक़ दा सूली सिर चढ़ीजे, विच कुफर इस्लाम कॾां हा आशिक तां न अड़ीजे, सुभानी मां आज़म शानी सचो सिर सलीजे। त दोस्तों ॾिसो इन में बि असांखे हिकिड़ी बेबाकी नज़र अचे थी ऐं हिकिड़ो वॾे वाक्य उहो चवे थो माना एझा कमु करिजे अलाह आप बणिजे, मार नगारा न लॻंदा, मां ई हक़ आहियां, उहो चवे थो सूली सिर चढ़ीजे ऐं मां विच कुफर इस्लाम। त दोस्तों हिकु ॿी ॻाल्हि हिते मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सचल सरमस्त खे
ज़बान शाइर बि चयो वेंदो आहे। पाण 6 ॿोलियुनि में जेको आहे शाइरी कई आहे ऐं उन हवाले सां इहो असांखे जेको आहे इहो सराइकी में असांखे नज़र अचे थो। ॿिया फारसी में बि आहिनि, सिंधी में बि आहिनि। सो इन हवाले सां जेको आहे तव्हांखे सचल सरमद जी शाइरीअ में जेको आहे इहे सराइकी जा पहलू बि नज़र ईंदा। सराइकी शाइरी इश्क हक़ीक़ी में आशिक खे हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियणी पवे थी। एतिरी क़दुरु जो इश्क जी बाह में सड़ी खाक बि थियणो पवे थो। सचल सरमस्त उन्हनि आशिकनि जी खाक पंहिंजे अखियुनि में विझण लाइ तयारु आहे। खाक इश्क दी अखियां विच सुरमा जोड़ के पैसूं, आशिक सोजो सुरमा थी वे ॻाल्हि उन दी केही यही अजब जही। तो दोस्तों ही त जेको आहे पंहिंजो अब्दा परवीन इन कलाम खे ॻायो बि आहे। सो तव्हां इहो ॿुधी सघो था, ॾाढो ख़ूबसूरत कलाम आहे। सो इन हवाले सां हिन में ॾिसो त तव्हांखे इहो बि सराइकी में शेर आहे, खाक इश्क दी अखियां विच सुरमा जोड़ के पैसूं। माना इश्क जी खाक जेको आहे अखियुनि में असां विझंदासीं, आशिक सोजो सुरमा थी वे। मीन्स आशिक जेको इहो माना पाण खे ख़तमु करे छॾे ऐं ॻाल्हि उन जी कई, उनजी कहिड़ी ॻाल्हि कजे, यही अजब जही। जॾहिं हर तरफ़ हक़ आहे त पोइ केॾांहुं वञण जी ज़रूरत न आहे, बसि उनखे ॾिसणु पसणु ऐं सम्झण जी ज़रूरत आहे। सचल फरमाए थो, केही काबे केही किबले, इहे त सभु बहाने, मैं कीअं नियत काबे दी करां पीर मेरा मैं खाने, सचल आप साईं फरमाया थियो हक़ मस्ताने। तो दोस्तों छा सचल सरमस्त जेके आहिनि उहे मीन्स हर तरफ़ हक़ खे, ख़ुदा जी ज़ात खे सम्झनि था ऐं हिन हवाले सां इहे चवनि था त केही काबे केही किबले, इहे त सभु बहाने। त उहे चवनि था त काबा किबला इहे त सभु बहाने, मैं कीअं नियत काबे दी करां पीर मेरा मैं खाने, सचल साईं आप फरमाए। त इन्हनि जे थियो हक़ मस्ताने। त दोस्तों इन सचल सरमस्त जो इहो माना आहे त माना ख़ुदा जी ज़ात हर हंधि असांखे मिले थी पई ऐं हीअ सॼी काइनात ख़ुदा जी ज़ात जो हिकिड़ो मीन्स न रिफ्लेक्शन आहे ऐं हीअ काइनात ई जेको आहे ख़ुदा जो मीन्स न मज़हर आहे। ऐं त दोस्तों मीन्स असांखे इन में पंहिंजो नज़र अचे थो वहदतुल वजूद जो फ़लसफ़ो। ज़ाहिर वारनि ते कॾहिं कॾहिं जेके मीन्स रियाकारी कनि था, एतिरो त कावड़जी वञे थो उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाइण खां बि कोन थो मुड़े। इश्क पियो से ज़ोर ज़ोर पुट मुलियांदी ठोड़ ठोड़, ज़ेरां ज़बरां कंहिं पढ़ियो ने हिन हरामी नोर नोर, लिख लिख कागज़ कितो ने काले हिन किताबी चोर चोर। तो दोस्तों इन में बि तव्हांखे हिकिड़ी बेबाकी नज़र ईंदी। सचल सरमद जी शाइरी, हक़ीक़ी शाइरी पढ़ण खां पोइ असां हिन नतीजे ते पहुचूं था, सचल सरमद में शाह लतीफ़ वांगुरु नज़रिया वहदतुल वजूद जो ज़बरदस्त क़ाइल हो। काइनात जी हर शइ ख़ुदा जे वजूद जो मज़हर आहे। ज़ात हक़ीक़ी खे सुञाणण लाइ इश्क तमामु ज़रूरी आहे, हक़ ताईं पहुचण लाइ ज़ाहिरी इल्मु नाक़िस आहे। त दोस्तों इहो मीन्स सचल जी शाइरी जो असां पढ़ण खां पोइ इन नतीजे ते पहुचूं था। त दोस्तों इन खां अलावा सचल सरमद जी शाइरी में असांखे मिजाज़ी पहलू बि नज़र अचे थो। असांजी इंसान जी सूंह जो अज़ली नातो आहे, इंसान जो सूंह सां अज़ली नातो आहे। इहा सूंह चाहे कुदरती नज़ारनि जी हुजे या महबूब जे जोबनि जी, इंसान हमेशह इन ते मस्तु रहियो आहे। मिजाज़ी इश्क जी शुरूआति घणो करे पीरीअ जे जलवे पसंदि सां थिए थी। इन्हीअ में सभिनी खां पहिरीं इंसान अखियुनि खां मुतासिर थींदो आहे। इन्ही जादूगर अखियुनि बैरान कयोसीं, हिननि नेणनि संदनि नाज़नि हैरान कयोसीं। दोस्तों इन खां अलावा असां अगरि ॾिसूं त सचल सरमस्त जॾहिं पंहिंजे पीरीअ खे चङी तरह ॾिठो त हुनखे इहा ख़बर पई त अखियुनि सां गॾोगॾु ॿी का शइ आहे जेका दिलि खे सोघो करे थी। अखियां कुंडियां अबरू कुंडियां, वाल बि कुंडे कुंडे, कॾां कॾां छटका छुड़ींदे मारसी हुते मुंडे। त दोस्तों ही इन में बि जेको आहे पीरीअ महबूब जे अखियुनि भिरवनि ऐं वारनि जी तारीफ़ कंदे माना उहो चए थो त माना हुननि मूंखे सफ़ा क़ाबू करे छॾियो आहे। जॾहिं आशिक़ जी दिलि खसिजी वेंदी आहे त संदसि सुख ऐं आराम फिटी पवंदो आहे। बेचैनी ऐं बेक़रारी एतिरी वधी वेंदी आहे जो अखियुनि मां आब जारी थी वेंदो आहे। सचल पंहिंजी कैफ़ियत खे हिन तरह थो बयानु करे, ढोलिया तोले घट में ऐं वतां वेगाणी,
रातो ॾींहं ओतियां पिंबड़नि मां पाणी। तो दोस्तों इन खां अलावा सचल पंहिंजे वक़्त जो वॾो आलिम पिणु हो। हुन ॿियनि आलिम इल्मनि हासिल करण सां गॾु इंसाननि जी तारीख़ बि पढ़ी हुई। सभ खां वधीक मुतासिर उनखे उन्हनि माण्हुनि खां थियो हो जन मोहबत जे मैदान में सभु कुझु लुटाए छॾियो हो। कई सिर साह साजन लाइ मथे सूरे सहाया हा, विरहे जी वाट ते वेरनि पुलनि खां कंध कपाया हा। ततीअ मोटण जो मेणो हो, वॾे के ताओ ताया हा, मथां मैखाने ते मस्तियुनि वटी जे वट वढाया हा। सुणो हिन नीह जे नारे घणनि जा सिर गंवाया हा, सचूं तूं सदके थी तन तऊं जे हिन रंग लाया हा। तो दोस्तों हिन में बि असांखे मिजाजी इश्क जो पहलू नज़र अचे थो, जंहिंमें आशिकनि जे इश्क में क़ुर्बान थियणु ऐं उन्हनि जो हिकु क़ुर्बानी जा लाज़वाल दास्तान आहिनि ऐं क़ुर्बानी जो उन्हनि में जेको जज़्बो आहे आशिकनि में थिए थो उनखे सराहियो वियो आहे। तो दोस्तों इन में असांखे मिजाजी पहलू जेको आहे न बेहद ख़ूब नज़र अचे थो। तो दोस्तों अगरि असां सचल सरमस जे असां अगरि शाइरी में इहो ॾिसंदासीं त अगरि अची वञे थो त हुन में असां हिकिड़ो सुठो जवाबु असां डेवलप करे सघूं था, जंहिंमें असां लिखंदासीं त बाबा सचल सरमस्त जो हिकिड़ो ब्रीफ जेको इंट्रोडक्शन ॾींदासीं। हुन खां पोइ इहे ॾींदासीं त हफ़्त ज़बान शाइर हुआ। हुन खां पोइ कंहिं मां मुतासिर हुआ मंसूर खां, मंसूर जे नारे अनल हक़ खां जेका मुतासिर हुआ इहो लिखंदासीं। हुन खां अलावा जेको आहे शाह लतीफ़ जी जेको सचल सरमस्त जे बारे में जेको बि आहे इहो चयल आहे त जेका कुनीअ सां चढ़ी जो ढकी इहो लिखी। हुन खां पोइ इन जा जेके ॿई पहलू आहिनि वदतुल वजूद जो ऐं हुन खां पोइ मजाज़ी पहलू, इहे ॿई जेका असां चई इनखे असां सुठो बहितरीनु जवाबु जेको आहे सराहतो असां तयारु करे सघूं था। त दोस्तो इहो हुयो सचल सरमस जो असांजो जेको टॉपिक आहे हिकिड़े ई लेक्चर ते मुश्तमिल हूंदो। सो इंशाल्लाह मिलंदासीं ॿी वीडियो में। थैंक यू।